जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 7 डिसेंबर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी दशमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु यात्रा थी सघे त अवॉइड कंदा त बहितर थींदो, न त यात्रा सां पीड़ा थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते हुननि जो ॾींहुं साधारण रहंदो। थी सघे त अॼु जे ॾींहुं काई न काई पीली वस्तु दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। तव्हांजो कार्यस्थल ते ॾींहुं सुठो गुज़रंदो, धन जी प्राप्ति थी सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो बि साथ मिलंदो। गांइ खे चारो खाराइण सां तव्हांजो ॾींहुं अञा बहितर थी थो सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। साण ई साण काई ख़ुशख़बरी मिलण जी बि संभावना आहे। हुन सां तव्हांजो मन बि ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं बि तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य ठीक रहंदो। मां दुर्गा जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु स्थान परिवर्तन करण जे लाइ ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि तव्हांजो सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। हुननि खे काई अपॉर्चुनिटी मिलंदी, तव्हांखे हुननि में सफलता जी बि प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। धन प्राप्ति थी सघे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी, हुन में तव्हांखे सफलता जी बि प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों गांइ खे चारो विझण, साण ई साण कोई मंदिर में वञी करे दर्शन करण, भगवान शिव ते जल चाढ़ण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। हुननि खे पारिवारिक सुख बि अॼु प्राप्त थी थो सघे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भगवान शिव जी पूजा। त ईअं त तव्हांखे सभिनीनि खे ख़बर आहे कि सावण जे महीने में शिवरात्रि जे टाइम ते सभु माण्हू, हर कोई माण्हू भगवान शिव जी पूजा कंदो आहे। पर ख़ासि करे जंहिंजो चंद्रमा बलवान न हुजे या चंद्रमा हुननि जे कुंडली में ईअं वेठो हुजे जेको अशुभ फल जी प्राप्ति थींदी हुजे, नित्य ही भगवान शिव जी पूजा करण सां चंद्रमा भी बलवान थींदो आहे।
चंद्रमा कारक आहे मन जो, त अगरि तव्हांखे खपे कि तव्हांजो मन तमामु स्थिर तरीक़े सां तव्हांखे अगरि डिसीजन मेकिंग बरोबर नथी अचे त नित्य ही शिव पूजा करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। साण ई साण सुठा प्रभाव तव्हांजे मथां सदैव ई भॻवानु शिव बरसाईंदा। त भॻवानु शिव जी पूजा में ख़ासि करे गन्ने जो रस, माखी, ॾही, खीर, पाणी, बिलपत्र ऐं दुर्वा, हे सभु शयूं चाढ़णु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। त नित्य ही सूमर जे ॾींहुं जेको बि माण्हू इहो सभु भॻवानु शिव ते चाढ़ींदो आहे हुनजी सभु मन जी मनोकामना पूरी थींदी आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे प्रशांत जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जे अंदरि आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्य में जाम अड़चनियूं थियूं अचनि, हुन जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त प्रशांत जी, तव्हांजी कुंडली में हिकु ॾींहं जी राहु शांतीअ जी पूजा कराइणु तव्हांखे खपे, छो त जीअं राहु तव्हांजे स्थान ते वेठो आहे उहो दुष्प्रभाव तव्हांखे पहुचाए थो। त विधि विधान सां कोई सुठो मुहूर्त ॾिसी करे 5 ब्राह्मण विहारे करे जीअं जाप भी थिए, साण ई साण हवन भी थिए, साण ई साण नवग्रहनि जी पूजा भी थिए, राहु शांति जी पूजा जो आयोजन करियो त तव्हांजा सभु विघ्न वाधा दूर थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।